हॉलीवुड जे मक़बूल अदाकार विल स्मिथ जी ज़ाल जाडा पिंकेट सिंध जी सूफ़ी ॻाइणी आबदा परवीन खे पंहिंजी रूहानी माउ करार ॾिनो हो ऐं हाणे जाडा पिंकेट जो मुड़ुसु विल स्मिथ बि रूहानियत जी ॻोल्हा में आहे, जंहिंजो चवणु आहे त हुन क़ुरान शरीफ़ खे रमज़ान शरीफ़ जे महीने में मुकमल पढ़ियो हो। हॉलीवुड अदाकार विल स्मिथ हैरान कंदड़ इंकिशाफ़ कंदे ॿुधायो त हुन रमज़ान जे महीने में मुकमल क़ुरान शरीफ़ पढ़ियो ऐं उन दौरान हुन घणो कुझु सिखियो आहे। विल स्मिथ जो चवणु आहे त क़ुरान शरीफ़ पढ़ण खां पोइ सभु ग़लतफ़हमियूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन हिकु पॉडकास्ट दौरान कयो आहे ऐं ॿुधायो त मां रूहानियत सां मुहबत करियां थो। हुन चयो त संदसि ज़िंदगीअ जा गुज़िरियल 2 साल ॾुखिया हुआ। उन दौरान हुन पंहिंजे बातिन बाबति सोचणु शुरू कयो। हुन क़ुरान पाक समेत ॿिया मुक़दस किताब पढ़िया ऐं रमज़ान जे महीने में क़ुरान पाक खे मुकमल तौरु पढ़ियो। हुन चयो त इहा मुंहिंजी ज़िंदगीअ में रूहानियत जी ॻोल्हा हुई। इहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो उहो दौरु हो जॾहिं मां पंहिंजी दिलि खे वधि खां वधि सघ ॾियणु चाहींदो हुयुसि त जीअं मां पुरसुकून रही सघां। हॉलीवुड अदाकार चयो त क़ुरान पाक में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जेतिरा भेरा ज़िक्र थियो आहे उन ते मां हैरान थियुसि। इहा दिलचस्प ॻाल्हि आहे, मूंखे इन वाक़िए ऐं तजुर्बे मुतासिर कयो। हुन वधीक चयो त मां सादगीअ मां मुतासिर थियो आहियां। क़ुरान शरीफ़ सादो आहे, हिन में शयूं शीशे जियां वाज़े आहिनि। संदसि चवणु हो त क़ुरान पाक पढ़ण खां पोइ का बि ग़लतफ़हमी नाहे रहंदी। क़ुरान पाक खे गहराईअ सां पढ़ो त ग़लतफ़हमियूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। विल स्मिथ चयो त हू नबूअत जे सिलसिले जी समूरी तस्वीर खे सम्झी ख़ुशि आहे।